अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बाज़ दोस्तनि इहो सवाल कयो आहे फ़क़ीर खां, मौजूदा सूरत हाल में नमाज़ जे दरमियान जेको फ़ासिलो करायो थो वञे, छा इन सां असांजी नमाज़ थी वेंदी या कान थींदी? त यादि रखणु घुरिजे, इन सां असांजी नमाज़ थी वेंदी। आलिमनि सगोरनि हुकूमत सां गॾिजी करे जेका फ़तवा ॾिनी आहे, असांखे उन ते अमल करणु घुरिजे ऐं 50 साल खां ज़्यादा जेके माण्हू आहिनि, जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे नमाज़ घरनि जे अंदरि अदा करणु घुरिजे। नंढड़नि ॿारनि खे नमाज़ घर जे अंदरि अदा करणु घुरिजे। ऐं बाज़ दोस्तनि इहो बि सुवालु कयो आहे त जेकॾहिं मास्क वग़ैरह पहिरिजे थो त नमाज़ जे अंदरि मुंहं खे ढकणु दुरुस्त न आहे, त छा इन सां नमाज़ थी वेंदी? त यादि रखो, जॾहिं बि को मसाइलो बयानु कयो वेंदो आहे त उहो उन सूरत हाल में बयानु कयो वेंदो आहे जंहिंमें को उज़ुर न हूंदो आहे। जंहिं सूरत में असां वटि को उज़ुर ईंदो वेंदो आहे, उन सूरत में उहो शख़्स उन हालत में माज़ूर तसवुर कयो वेंदो आहे। त हिन मौजूदा सूरत हाल में जेकॾहिं अभी मास्क पहिरियो था, एहतियाती तदाबीर जे तहत ऐं नमाज़ अदा कयो था, त अव्हांजी नमाज़ बिल्कुलु थी वेंदी। ऐं बाज़ जॻहियुनि ते फ़क़ीर खे हीअ बि ॿुधण में आयो आहे त बाज़ इमामनि सगोरनि सां जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उहे ताउन नथा कनि। असां उनखे अर्ज़ु कयूं था त उन्हनि खे इमामनि सां ताउन करणु घुरिजे। उन में हुननि जी बि भलाई आहे, ॿिनि जी बि भलाई आहे। ईअं न थिए जो सुभाणे असांजे लाइ मस्जिद में नमाज़ पढ़ण ते बि पाबंदी लॻाई वञे ऐं मस्जिद जा दरवाज़ा असां ते बंदि कया वञनि। त लिहाज़ा उन्हनि खे नमाज़ूं घर में अदा करणु घुरिजनि। ऐं मौजूदा सूरत हाल जेका इंतिहाई नाज़ुक आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे ऐं अवां सभिनि खे पंहिंजे हिफ्ज़ व अमान में रखे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।